नाज़रीन हमारी सिरहायो खबरचार वेब टीवी या वहाँ आयशा हैदर। नाज़रीन मकानी चूंडू वेझो ईंदे नवाब अली मोहम्मद शहर में सियासी सरगर्मियों उरूज ते पहुंची वियूं आहिनि। यूसी जी सीट हासिल करण मुख़्तलिफ़ बिरादरनि जे नेक मर्दनि बि सियासी जमायतुनि वटि फारम जमा कराए चूंडू विढ़ण लाइ संदरा ॿधी मैदान ते लही पिया आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था यूसुफ रिन जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन इन 214 PS40 के शहर नवाब वली मोहम्मद में मकान चूंडू वेझो ईंदी हुई सियासी सरगर्मी उरूज ते पहुंचियूं आहिनि। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङे मुड़ुसनि ऐं नेक मर्दनि चेयरमैन जी सीट हासिल करण लाइ डुक दौड़ शुरू करे छॾी आहे। इन सिलसिले में चांडिया बिरादरी के नेक मर्द मोहम्मद हाशिम चांडियो भी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इख्तियारनि वटि फारम जमा करायो आहे ऐं खबरचार न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मोहम्मद हाशिम चांडियो चयो त नाज़रीन अस्सलाम वालेकुम। आउं तव्हांजो प्यारो पंहिंजो भाउ मोहम्मद हाशिम चांडियो मूं हींअर बल्दियाती इलेक्शन के हवाले से यूसी अहमद बुगियो ते चेयरमैन जो फारम भरायो आहे ऐं मुंहिंजी क़ौम जेको आहे मूं ते एतबार करे मूंखे उन्होंने भी चयो आहे त तव्हां क़ौमी यूसी चेयरमैन जो फारम भरायो ऐं मूं पंहिंजो फारम पंहिंजे आला क़यादत पीपल्स पार्टी वटि जेको आहे फारम जमा कराए छॾियो आहे ऐं आउं उम्मीद थो कयां त पीपल्स पार्टी वारा मूंखे ख़िदमत मौक़ो ॾींदा ऐं मूंखे यूसी चेयरमैन जी सीट ॾींदा ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह इन यूसी अहमद बुगियो में चाइने जा मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, तमामु घणा ॻोठ आहिनि ऐं तमामु सुठो वोट आहे। उम्मीद तो कयां इंशाअल्लाह ज़रूर मूंखे यूसी चेयरमैन